घोटकी में जवाबदार कारण इल्ज़ाम हेठि औरत खे क़त्ल करे छॾियो। ॻोठ वलूमहर में जवाबदार पसंदि जो परिणो करण ते रुख़साना खे पिस्टल जा फायर करे क़त्ल कयो। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची औरत जो मर्दु इस्पताल मुंतक़िल कयो। वाक़े बाद पुलिस जवाबदार शफ़क़त मर खे गिरफ़्तार करे वरितो आहे। धाबीजी में एसटीपी अॻवान मुतालबो कयो आहे त ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराए ग़रीब अवाम खे ॾिनियूं वञनि। उमर नायूं प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त यूसी बंबोर ऐं यूसी धाबीजे जे सरकारी ज़मीननि ते बाअसर ऐं रेवेन्यू अमलदारनि कब्ज़ा कया आहिनि। हुन चयो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो धाबीजीअ में सनतुनि लाइ ॾिनल 16 एकड़ ज़मीन ते बाअसरनि कब्ज़ा करे कॉलोनियूं ठाहियूं आहिनि। एसटीपी अॻवान चुतारनो त ज़मीननि तां कब्ज़ा ख़त्म न कराया विया त एहतिजाज कयो वेंदो। मेड़ में डिग्री कॉलेज जे उस्तादनि ऐं शागिर्दनि पारां तालीमी जागरूकता लाइ रैली कढी वई। फ़कीर मोहम्मद मैसर, मोहम्मद इब्राहिम ऐं ॿियनि चयो त तालीम सभिनी ॿारनि जो बुनियादी हक़ आहे। समाज खे बहितर करण लाइ ॿारनि खे स्कूल ऐं कॉलेज मोकिलियो वञे जीअं हू सुठा शहरी थी सघनि। अॻवाननि चयो त रैलीअ जो मक़सदु तालीम लाइ जागरूकता पैदा करणु आहे। खिबर में सेनेटर कुरतुलैन मरी पारां खुलियल कचहरी कोठाई वई। सेनेटर कुरतुलैन मरी इरिगेशन रेस्ट हाउस में कयल खुलियल कचहरी में अवाम जा मसइला ॿुधा। उन मौक़े ते शहरियुनि तरफ़ां शिकायतुनि जा ढेर लॻाया विया। सेनेटर कुरतुलैन शिकायतूं ॿुधण बैदि ऑफिसरनि खे सुभाणे ताईं रिपोर्ट ॾियण जी हिदायत कई आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk